ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ आहे 15/4/2024 ऐं मिठा मिठा बाबदादा चवनि था मीठे मीठे ॿार तव्हांजो स्वधर्म शांति आहे। सची शांती शांतीधाम में मिली सघंदी आहे। इहा ॻाल्हि सभिनि खे ॿुधाइणी आहे। पंहिंजे स्वधर्म में रहणो आहे। प्रश्न आहे कहिड़ी नॉलेज हिकु बाप वठां जो हाणे ई तव्हां पढ़ंदा आहियो। उत्तर आहे पाप ऐं पुण्य जी नॉलेज। भारतवासी जॾहिं बाप खे गाली ॾियणु लॻंदा आहिनि तॾहिं पापात्मा ठहींदा आहिनि। जॾहिं बाप खे ऐं ड्रामा खे ॼाणे वठंदा आहिनि तॾहिं पुण्य आत्मा ठही वेंदा आहिनि। अगरि असां बाप खे गाली ॾींदा आहियूं त असां पापात्मा ठही वेंदा आहियूं। ऐं जॾहिं बाप खे ऐं ड्रामे खे ॼाणे वठंदा आहियूं तॾहिं पुण्य आत्मा ठही वेंदा आहियूं। इहा पढ़ाई तव्हां ॿार हाणे ई पढ़ंदा आहियो। तव्हां ॼाणंदा आहियो सभिनि जी सदगति, सभिनि खे सदगति ॾियण वारो त हिकु बाबा ई आहे। ॾिसो जंहिं रीति तव्हां भॻवान खे माण्हू भक्ति मार्ग में सम्झंदा आहिनि न, भॻवानु उहो न आहे। भॻवान त सिंपल हिकु आत्मा ई आहे, असां वांगुरु ई आहे। बसि उहा हमेशह मथे रहंदा आहिनि, है न। उहा न असांजी कॾहिं बि ईअं न सोचो कि असां भॻवान ते विश्वास रखी कुझु खाऊं ऐं हुन में कुझु मिलियलु हुजे, है न। हाणे मिलाइण वारो त मिलाए छॾे, है न। त असां अगरि असांजी भॻवान जी यादि सुठी हूंदी त या त उहा चीज़ किरी पवंदी या उहा चीज़ असां कीअं न कीअं न खाईंदासीं, या खाई बि वरिती त बि भॻवानु असांजी मदद करे वठंदा। त इहे थींदा न कनेक्शन। हिन में आहे कि केतिरो असां भॻवान ते विश्वास रखी हलूं था, केतिरो असांजो भॻवान सां कनेक्शन ठीकु आहे। हिक ते ई विश्वास रखी हलूं, है न, कि विश्वास रखो कि असांजे मुंहं में अहिड़ी कोई चीज़ वेंदी ई न, बसि न वेंदी। बसि इहे ई असांखे भॻवान ते विश्वास रखी हलंदासीं त उहा मदद करे सघंदो आहे। छो जो हुनजी मदद तॾहिं मिलंदी आहे जॾहिं असांजो कनेक्शन ठीकु हूंदो आहे। कनेक्शन ठीकु कॾहिं हूंदो जॾहिं विश्वास हूंदो। पहिरीं ॻाल्हि त पहचान हुजणी खपे, लेकिन भक्ति मार्ग में माण्हू पहचानंदा बि न आहिनि, कनेक्शन बि ठीकु रीति हिक सां न रखंदा आहिनि, पोइ हुनजी ग्लानी कंदा रहंदा आहिनि त पाप आत्मा ठही वेंदा आहिनि। त बाप खे गाली ॾियणु मतिलबु पाप आत्मा ठहिणु। जॾहिं बाप खे ड्रामे खे ॼाणे वठंदा आहियूं त पुण्य आत्मा ठही वेंदा आहियूं। इहा पढ़ाई तव्हां ॿार हाणे ई पढ़ंदा आहियो। तव्हां ॼाणंदा आहियो सभिनि जी सदगति ॾियण वारो सभिनि खे हिकु बाप ई आहे। मनुष्य खे सदगति अर्थात मुक्ति, जीवन मुक्ति ॾेई न सघंदा आहिनि। गीता हिन पाप जी दुनिया खां दूरि वठी हलो। ओम शांति। बाबा वही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि कि पापात्माउनि जी दुनिया आहे। वह भारत खे ई चईंदासीं कि भारत पुण्य आत्माउनि जी दुनिया हुयो, जिते देवी देवताउनि जो राज्य हुयो। इहो भारत सुखधाम हुयो, ॿियो कोई खंड न हुयो, हिकु ई भारत हुयो। चैन अथवा सुख हुन सत्युग में ई हुयो, जेके स्वर्ग चइबो आहे। इहो त नर्क आहे। भारत ई स्वर्ग हुयो, हाणे नर्क ठहियो आहे। नर्क में चैन अथवा सुख शांती काथां खां आहे। कलयुग खे नर्क चइबो आहे। कलयुग अंत खे ॿियो ई रौरव नर्क दुखधाम चइबो आहे। भारत ई सुखधाम हुयो। हाणे जॾहिं लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो जॾहिं सुखधाम हुयो त भारतवासियुनि जो गृहस्थ धर्म पवित्र हुयो, प्योरिटी बि हुई, सुख शांति बि हुई, संपत्ति बि हुई। हाणे इहे ई भारत पतित ठहियो आहे, सभु विकारी ठहिया आहिनि। इहे दुखधाम आहे। भारत सुखधाम हुयो, जिते असां आत्मायूं निवास कंदा हुआसीं।
वो शांति धाम शांति हुते शांति धाम में ही मिली सकती है। आत्मा शांत हुते ही रही सकती है। जेके स्वीट होम निराकारी दुनिया चइबो आहे उहा आहे आत्माउनि जो घर। हुते जॾहिं रहंदा आहिनि त आत्मा शांती में आहे। बाक़ी शांती कोई जंगल आदि में वञण सां न मिलंदी आहे। शांति धाम त उहो ई आहे न। सतयुग में सुख बि आहे त शांती बि आहे। हिते दुख धाम में शांती थी न सघे। शांति धाम में शांती मिलंदी आहे। सुख धाम में बि त कर्म त थींदो ई आहे न। शरीर सां पाठ वॼाइणो हूंदो आहे। हिन दुख धाम में हिकु बि मनुष्य न आहे जंहिंखे सुख शांती हुजे। इहा आहे भ्रष्टाचारी पतित धाम। तॾहिं त पतित पावन खे सॾु कंदा आहिनि परंतु न बाप खे ॼाणंदा ई न आहिनि। हिन करे निधन जा थी विया आहिनि। ऑर्फन थियण जे कारण आपस में लड़दा झगड़दा रहंदा आहिनि। केतिरो दुख शांती मारामारी आहे न। इहा आहे रावण राज्य। राम राज्य मांगदा आहिनि। रावण राज्य में न सुख आहे न शांती आहे। राम राज्य में सुख शांती ॿई हूंदियूं आहिनि। आपस में कॾहिं लड़दा झगड़दा न आहे। हुते 5 विकार हूंदा न आहिनि। हिते 5 विकार आहिनि। पहिरियों आहे देह अभिमान, पोइ काम क्रोध लोभ मोह। भारत जॾहिं स्वर्ग हुयो त इहे विकार हुया ई न। हुते देही अभिमानी हुयासीं। हाणे सभु मनुष्य देह अभिमानी ठहिया आहिनि। देवताऊं बि देह अभिमानी आहिनि। देह अभिमानी देवताऊं हुया देही अभिमानी। देवताऊं हुया देही अभिमानी। देह अभिमान वारे मनुष्य कॾहिं कंहिंखे सुख न ॾेई सघंदो आहे। हिक ॿिए खे दुख ई ॾींदा। ईअं न सम्झो कोई लखपति करोड़पति पदमपति आहे त सुखी आहे। न, इहे त सभु माया जो भपको आहे। माया जो राज्य आहे न। हाणे हुनजे विनाश लाइ महाभारत लड़ाई साम्हूं बीठी आहे। इन खां पोइ स्वर्ग जे द्वार खुलणा आहिनि। अधु कलाक पोइ नर्क जे द्वार खुलंदा। इहे ॻाल्हियूं कोई शास्त्रनि में न आहिनि। भारतवासी चईंदा आहिनि जॾहिं भक्ति कंदा आहियूं तॾहिं भॻवानु मिलंदो आहे। बाबा चईंदा आहिनि जॾहिं भक्ति कंदे कंदे बिल्कुलु हेठि उतरंदा आहियूं तॾहिं मूंखे अचिणो पवंदो आहे। स्वर्ग जी स्थापना करण अर्थात भारत खे स्वर्ग ठाहिणु। भारत जो स्वर्ग हुयो, हाणे नर्क कीअं ठहियो। रावण ठातो अथई। गीता जी भॻवान सां तव्हांखे राज्य मिलियो। 21 जन्म स्वर्ग में राज्य कयो। पोइ भारत द्वापर खां कलयुग में आयो अर्थात उतरती कला थी वई। इन करे सभु पुकारदा आहिनि हे पतित पावन अचो। पतित मनुष्य की सुख शांति पतित दुनिया में मिली न सके। केतिरो दुख उठाईंदा आहिनि। अॼु पैसो चोरी थियो, अॼु दीवालो मारियो, अॼु रोगी थिया। दुख ई दुख आहे। हाणे तव्हां सुख शांति जो वरसो पाइण जो पुरुषार्थ था करो। बाबा सां स्वर्ग जो वरसो वठण जो पुरुषार्थ था करो। सदा सुखी ठाहिण वारो उहो हिकु बाप ई आहे। सदा दुखी ठाहिण वारो आहे रावण। इहे ॻाल्हियूं भारतवासी न ॼाणंदा आहिनि। सतयुग में दुख जी ॻाल्हियूं हूंदियूं न आहिनि। कॾहिं रोइणो न पवंदो आहे। सदैव सुखी सुख हूंदो आहे। हुते देह अभिमान अथवा काम क्रोध आदि हूंदो ई न आहे। जेसि ताईं 5 विकारनि जो दान न ॾियो तेसि ताईं दुख जो ग्रहण छुटी न सघे। चईंदा आहिनि देह दान त छूटे ग्रहण। हिन समय सॼे भारत खे 5 विकारनि जो ग्रहण लॻियो आहे। जेसि ताईं 5 विकारनि जो दान न ॾियो तेसि ताईं 16 कलाक संपूर्ण देवता न ठही सघंदासीं। बाबा सर्व जो सदगति दाता आहिनि। चईंदा आहिनि गुरु बिगर गति न आहे। परंतु गति जो अर्थ बि न सम्झंदा आहिनि। मनुष्य जी गति सदगति माना मुक्ति जीवन मुक्ति। मनुष्य जी गति सदगति माना मुक्ति जीवन मुक्ति। सो त बाबा ई ॾेई सघंदा आहिनि। हिन समय सर्व जी सदगति थियणी आहे। मनुष्य जी गति सदगति माना मुक्ति जीवन मुक्ति। सो त बाप ई ॾेई सघंदा आहिनि। हिन समय सर्व जी सदगति थियणी आहे। दिल्ली खे चईंदा आहिनि न्यू दिल्ली।
पुराणी दिल्ली, परंतु हाणे न्यू त आहे न। न्यू वर्ल्ड में न्यू दिल्ली हूंदी आहे, ओल्ड वर्ल्ड में ओल्ड दिल्ली हूंदी आहे। बरोबर जमुना जो कंठा हुयो, दिल्ली परिस्तान हुई, सत्य हुयो, देवी देवताउनि जो राज्य कंदा हुया। हाणे त पुराणी दुनिया में पुराणी दिल्ली आहे, नई दुनिया में त हिन लक्ष्मी नारायण जो राज्य हुयो। भारतवासी भुलिजी विया आहिनि, नयो भारत नई दिल्ली हुई त उन्हनि जो राज्य हुयो, इहो कोई खंड ई न हुयो। इहा कोई बि न ॼाणंदा आहिनि, गवर्नमेंट इहा पढ़ाईंदी ई न आहे, उन्हनि खे पतो ई न आहे। ॼाणंदा आहिनि कि इहा त अधूरी हिस्ट्री आहे, जॾहिं खां इस्लामी बौद्धी आया तॾहिं खां ॿुधाईंदा आहिनि। लक्ष्मी नारायण जे राज्य जो कंहिंखे पतो ई न आहे। इहे बाबा ई वेई सम्झाईंदा आहिनि कि सॼी सृष्टि जो चकर कीअं फिरंदो आहे। जॾहिं भारत स्वर्ग हुयो त गोल्डन एज हुयो, हाणे उहो भारत ॾिसो छा थी वियो आहे। पोइ भारत खे हीरे जहिड़ो केरु ठाहे। बाप चवंदा आहिनि जॾहिं तव्हां ॾाढा पाप आत्मा ठही वेंदा आहियो तॾहिं मां ईंदो आहे पुण्य आत्मा ठाहिणु। इहो ड्रामो ठहियलु आहे जेके कोई बि ॼाणंदो न आहे। ये नॉलेज सिवाय बाप जी कोई ॾेई न सघे। नॉलेजफुल बाबा ई आहिनि, उहे अची करे पढ़ाईंदा आहिनि। मनुष्य खे कॾहिं सदगति न ॾेई सघंदा आहिनि। जॾहिं देवी देवता हुया त सभु हिक ॿिए खे सुख ॾींदा हुया, कोई बि बीमार रोग आदि हूंदो ई न हुयो। हिते त सभु रोगी आहिनि। हाणे बाबा आहिनि वरी खां स्वर्ग ठाहिणु, बाप स्वर्ग ठाहींदा आहिनि, रावण नर्क ठाहींदो आहे। इहे खेल ठहियलु आहे जेके कोई ॼाणंदो न आहे, है न। शास्त्र जो ज्ञान आहे फिलॉसफी, भक्ति मार्ग, वो कोई सदगति मार्ग न आहे। ये कोई शास्त्रनि जी फिलॉसफी न आहे। बाबा कोई शास्त्र न ॿुधाईंदा आहिनि, हिते त स्पिरिचुअल नॉलेज आहे। बाप खे स्वर्ग स्पिरिचुअल फादर चइबो आहे न, उहो आत्माउनि जो बाप आहे। बाप चवंदा आहिनि मां मनुष्य सृष्टि जो बीज रूप आहियां, हिन करे नॉलेजफुल आहे। हिन मनुष्य सृष्टि जो झाड़ जी आयु केतिरी आहे, कीअं वृद्धि खे पाईंदो आहे, पोइ कीअं भक्ति मार्ग शुरू थींदो आहे, इहे मां ॼाणंदो आहे, दुनिया वारा न ॼाणंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे नॉलेज ॾेई करे स्वर्ग जो मालिक ठाहींदो आहे, पोइ तव्हां मालिक ठही वेंदा। इहा नॉलेज तव्हांखे हिकु बार मिलंदी आहे, पोइ गुम थी वेंदी आहे। पोइ सत्य त्रेता में हिन नॉलेज जी दरकार ई न रहंदी आहे। इहा नॉलेज सिर्फ़ु तव्हां ब्राह्मणनि खे आहे, देवताउनि में बि इहा नॉलेज न आहे, जो परंपरा खां इहा नॉलेज अची न सघे, है न। इहा सिर्फ़ु तव्हां ॿारनि खे हिकु ई बार बाबा अची करे ॾींदा आहिनि, जंहिंसां तव्हां जीवन मुक्त थी वेंदा आहियो। बाबा सां वरसो पाईंदा आहियो, तव्हां वटि ॾाढा ईंदा आहिनि चइणु मन जी शांती कीअं मिले, परंतु इहे चइण त भूल आहे। मन बुद्धि आत्मा जा ऑर्गन्स आहिनि, जे शरीर जा ऑर्गन्स आहिनि। आत्मा खे पत्थर बुद्धि खां पारस बुद्धि बाबा अची करे ठाहींदा आहिनि, जो सत्य त्रेता ताईं हलंदा आहिनि, उहे पत्थर बुद्धि थी वेंदा आहिनि। हाणे पोइ तव्हां पारस बुद्धि ठाहींदा आहियो, तव्हांजी पारस बुद्धि जो हुई हुन में खाद मिली हुई। हाणे पोइ पारस बुद्धि कीअं ठहूं। बाबा चवंदा आहिनि हे आत्माऊं मूंखे यादि करो, यादि जी यात्रा सां तव्हां पवित्र ठहींदव, मूं वटि अची वेंदव। बाक़ी जो चवंदा आहिनि मन जी शांती कीअं मिले, उन्हनि खे ॿुधायो कि हिते शांती थी न सघे। इहा आहे ई दुखधाम, छो जी विकारनि जी प्रवेशता आहे न। इहे त बेहद जे बाप सां वरसो मिली सघंदो आहे। पोइ रावण सां गॾु मिलण सां पतत थी वेंदा आहियूं, पोइ बाबा द्वारा पावन ठहिण सां सेकंड लॻंदो आहे। हाणे तव्हां आया आहियो बाप सां जीवन मुक्ति जो वरसो वठणु। बाबा जीवन मुक्ति जो वरसो ॾींदा आहिनि ऐं रावण जीवन बंद जो श्राप ॾींदो आहे। हिन करे हिते दुख ई दुख आहे। ड्रामा खे बि ॼाणणो आहे न, दुखधाम में कंहिंखे सुख शांती मिली न सघे। शांती त असां आत्माउनि जो स्वधर्म आहे।
शांति धाम असां आत्माउनि जो घर। आत्मा चईंदा असांजो सुधर्म शांत आहे। ये शरीर बाजो न बजायूं, वेही रहूं। परंतु केस ताईं वेही रहंदो, कर्म त करिणो ई आहे न। जेस ताईं मनुष्य ड्रामा खे न सम्झनि तेस ताईं दुखी रहंदा आहिनि। जेस ताईं मनुष्य ड्रामा खे न सम्झे तेस ताईं दुखी रहंदा आहिनि। त ड्रामा खे सम्झणो खपे। बाबा चईंदा आहिनि मां ग़रीब निवाज़ आहियां। हिते ग़रीब ई ईंदा आहिनि। साहूकारनि जे लाइ त स्वर्ग हिते आहे ई। उन्हनि जी तक़दीर में स्वर्ग जा सुख न आहिनि। बाबा चईंदा आहिनि कि मां त ग़रीब निवाज़ आहे। साहूकारनि खे ग़रीब ऐं ग़रीबनि खे साहूकार ठाहींदो। साहूकार एतिरो ऊच पद पाए न सघंदा आहिनि छो जो साहूकारनि खे नशो आहे। हा, प्रजा में अची वेंदा, स्वर्ग में त ज़रूरु ईंदा न, परंतु ऊच पद ग़रीब ई पाईंदा। ग़रीब साहूकार ठही वेंदा। उन्हनि खे देह अभिमान त आहे न, असां धनवान आहियूं। परंतु बाबा चईंदा आहिनि धन माल सभु मिट्टी में मिली वेंदो न, पैसे जो छा घमंड। अॼु अगरि तव्हां पढ़ी लिखी करे पैसो कमायो बि था त छा कंदव, है न। दाल रोटी शरीर खे ॾियणी आहे। करे करे तव्हां कोई स्पेशल रोटी खाई वठंदव, कोई स्पेशल दाल, कोई स्पेशल भाॼियूं। खाइणी त उहा ई रोटी आहे। करे करे भले तव्हां स्पेशल कपिड़ो पायो न, खायो न, घुमो न, पर हिन में अभिमान छो करो। हिन में असां ॿियनि जे लाइ ईअं सोचूं कि असां सुठो रहूं, इन्हनि जी कमाई न थिए, ईअं त ईअं ई आहे। तव्हां वटि पैसो आहे, तव्हां वटि सभु कुझु आहे, खाओ पीओ मौज करो। ॿियनि जे लाइ बुरो त न सोचो न, ॿियनि खे ॾेखारण लाइ त न जियो न। बाबा चवनि त इहे धन माल सभु मिट्टी में मिली वञिणो आहे, विनाश थी वेंदो। देही अभिमानी ठहिण में ॾाढी महिनत आहे। हिन समय सभु देह अभिमान आहे। हाणे तव्हांखे देही अभिमानी ठहिणो आहे। आत्मा चईंदी आहे 84 जन्म पूरा कया, नाटक पूरो थींदो आहे, हाणे वापसि वञिणो आहे। नाटक पूरो थी वेंदो, हाणे वापसि वञिणो आहे असांखे। वापसि वञी पोइ वापसि हेठि अचिणो आहे, पोइ वापसि पाठ वॼाइणो आहे। हाणे कलयुग जे अंत सतयुग जे आदि जो संगम आहे। बाबा चईंदा आहिनि हर 5000 वर्ष पोइ वरी मां ईंदो आहे। सोचो हाणे बाबा हली वेंदा, पोइ वरी 5000 वर्ष पोइ बाबा वरी ईंदा, वरी बाबा असांखे ज्ञान ॾींदा, वरी बाबा असां उन्हनि सां गॾु खेॾंदासीं, उॾंदासीं, वेहींदासीं, खाईंदासीं, पीअंदासीं, सुम्हंदासीं, ज्ञान ॿुधंदासीं, पुरुषारत कंदासीं, माया ते जीत पाईंदासीं, है न। वरी खां सभु कुझु उहो ई थींदो। हाणे कलयुग जो अंत आहे, सतयुग जो आदि जो संगम युग जो बि हाणे पूरो समय थियण वारो। बाबा चईंदा आहिनि हर 5000 वर्ष पोइ मां ईंदो आहे, भारत खे वरी खां हीरे जहिड़ो ठाहिण। हाणे त ऑलमोस्ट पूरो ख़ासि भारत आम पूरी दुनिया हीरे जहिड़ी ठही वई आहे न। बाबा संकल्प सां ॾिसंदा आहिनि, बाबा दिव्य दृष्टि सां ॾिसंदा आहिनि। ये हिस्ट्री जोग्राफी बाबा ही ॿुधाए सघंदा आहिनि। ये हिस्ट्री जोग्राफी बाबा ही ॿुधाए सघंदा आहिनि। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार
बाबा सां जीवन मुक्ति जो वरसो वठण लाइ पावन ज़रूरु ठहिणो। ड्रामा जी नॉलेज खे बुद्धि में रखी दुखधाम में रहंदे हुए भी दुखनि सां मुक्त थियणो। दुखधाम में रहंदे हुए भी जीवन मुक्त स्थिति में स्थित थी करे रहणो, मतलब दुखनि सां दूर। ॿियो आहे धन माल व साहूकारी जो नशो छॾे देही अभिमानी थी करे रहणो। वरदान विकारनि जे वंश जे अंश खे बि समाप्त करण वारा सर्व समर्पण व ट्रस्टी ठहो। जो आयुवल जे लाइ पुराणे संस्कारनि जी प्रॉपर्टी किनारे करे रखी वठंदा आहिनि न, त माया कंहिं न कंहिं रीति सां पकड़े वठंदी आहे। पुराणे रजिस्टर जी नंढी सी टुकड़ी जंहिं बि पकड़े वठंदी आहे। माया ॾाढी तेज़ आहे, हुनजी कैचिंग पावर कोई कम न आहे। इन करे विकारनि जे वंश जे अंश खे बि समाप्त करो। पुराणो सभु कुझु समाप्त करो। ॾिसो, अगरि कोई पेड़ सुकी बि वेंदो आहे न, त उनखे अगरि पूरो जड़ सां ख़तमु न करो, उनखे जलाए न ॾियो, त कॾहिं कॾहिं आहे न वायुमंडल में पाणी हूंदो आहे त हुन में उहो उगी वेंदो आहे। त ईअं ई पुराणे जो बि असांजे न देह जे संबंधित जो बि ॻाल्हियूं आहिनि, संबंधी आहिनि, स्वभाव संस्कार आहिनि, स्मृतियूं आहिनि, उहे सभु बीज सहित समाप्त करे ॾियो। हिन जे लाइ छा करिणो आहे? बीज रूप स्थिति में स्थित थी करे योग अभ्यास करो। बसि मां आत्मा ऐं बाबा त सभु पुराणो हिन देह जे संबंधित सभु कुझु समाप्त थी वेंदो। कोई असांखे ॿुधाए बि न हीअं थियो हुयो, असांखे पतो ई न आहे। मूंखे त पतो आहे मां आत्मा आहियां, बाबा जी संतान आहियां। छो जी अंत समय कॾहिं बि अची सघंदो आहे। कॾहिं बि कोई पुराणी ॻाल्हि असांजे साम्हूं अची वई वापसि, जो की असां समाप्त करे चुकिया आहियूं, लेकिन पूरो जलायो न आहे, भस्म न कयो। हुन जे लाइ योग अभ्यास ज़रूरी आहे। कुझु बि यादि न हुजे, न त कुझु न कुझु अंश सां वंश कॾहिं ठही वेंदो, पतो ई न लॻंदो। जरा बि कोने में पुराणे खज़ाने जी निशानी न हुजे। ख़तमु। इनखे चइबो आहे सर्व समर्पण, ट्रस्टी व यज्ञ स्नेह। स्लोगन आहे कहिड़ी बि कंहिंजी विशेषता जे कारण हुन सां विशेष स्नेह थी वञणु, इहा बि लॻाव आहे। अव्यक्त इशारो आहे मधुरता ई महानता आहे। इन सां मन ऐं मुख जो कड़वोपन समाप्त थी वेंदो आहे। क्रोध अग्नि शीतल थी वेंदी। बाप दादा पंहिंजे हर ॿार खे शीतल देवता ठाहिणु चाहींदो आहे। हिन करे मधुरता जे गुण खे धारण करो। तव्हांजो मुखड़ो बि मिठो हुजे, मधुरता जे गुण सां भरपूर ठहो। जो बि संपर्क में अचे उनखे मधुर बोल व शक्तिशाली दृष्टि सां भरपूर करो। जो भी संपर्क में अचे उनके मधुर बोल व शक्तिशाली दृष्टि सां भरपूर करो। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।